इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। क़ाल रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा रब्बि ज़िदनी इल्मा रब्बि ज़िदनी इल्मा बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाइ उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा। वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। पीर तमही जो बादशाह जिलानी जलील दादलो दरगाह जो खावंद जो खलील। हसनी हुसैनी हिणो आहियां अजवाहर थियो वसील। दाता मुंहिंजी दिल खे दे दिलासो दलील। ओ ज़िलत कयो मज़लील रस बादशाह बग़दाद जा। दिलों दस्तगीर खे को सवाली सद करे। हक़ल में हाशिम शाह चए वैलो वीर भरे। पोतोणे हुजे पंध परे तब कंदो व मोहाड़ मुरीद दे। ऐ मज़हरी नूरी खुदा बलवल उला बिकमालिही। मौला अली मुश्किल कुशा कशफ़त दुजा बिजमालिही। हसनैन जाने फ़ातिमा हसनत जमीउ ख़िसालिही।
यानी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लु अलैहि व आलिही। सब पढ़ो सल्लल्लाहु। जितरी तादाद में जमात आए उतरी सलात जो आवाज को थोड़ो खुली करे पढ़ो सल्लल्लाहु। अल्लाह पहिरियों भी तव्हां खे अर्ज़ कयोसीं भला खुशामद न आहे सोणो ख़िताब सोणो आलिम सगोरो करियो मूंखे हिकिड़ी तव्हांजे ॻोठ मां लगे थी तव्हां दुरूद पढ़ण वाला घट था लगो आशिक आयो पर दुरूद न था पढ़ो सदके नबी जे अगर सच्चा हो तो फकीर खे दुरूद ॿुधायो त साईं जी दिल त आयत जेकी पढ़े इहा त नबी साईं जी दिल खोले छॾी आहे। सभई पढ़ो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। आवाज को भी घटा ये न क्यों ज्यादा पान दाखा तो कढो तो साइड में। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतुल लिल आलमीन। तमाम हम्दो सना तारीफ व तौसीफ अल्लाह जल्ल मजदुहुल करीम जी ज़ाते बाबरकात जेला जेको खालिक कायनात भी आहे ऐं मालिक शशहात भी। अल्लाह जल्ल वाला जी हम्दो सना खां बाद में हुजूर नबी रहमत शफी उम्मत अल्लाह जे प्यारे उम्मत जे सहारे रब जे महबूब दानाए गयूब मालिक अकाबिर उमम फ़ख्र अरब अजम वाली कौनो मकान सयाह ला मकान सैयद इंसो जां सरवर लाला रुखां नैयर ताबा सर नशीने महबेशां माहे खूबां शहनशाह हसीना ततिमाए दौरां सर खैले ज़ुहर जमाला जलवाए सुबह अजल नूर ज़ाते लम यजल बाइस तकवीन आलम फ़ख्र आदम व बनी आदम नैयर बतहा राजदारे मा औहा शाहिद मा तगा साहिब अलम नशरह मासूम आमिना हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे हुजूर नाज़ में पंहिंजे अक़ीदतन इरादतन ऐं महब्बतन जो ख़िराज पेश करण खां बाद में निहायत वाजिबुल एहतराम सदर महफिल हर दिल अजीज आशिक़े रसूल नेक सीरत नेक सूरत हजरत अल्लामा मौलाना से मौलवी हाफिज मुफ्ती गुलाम मोहम्मद नईमी मुजद्ददी दामत बरकातहुमुल आलिया जंहिं जवान जे ज़ेर सरपरस्ती अॼु कोई प्रोग्राम पियो हले खलीफा हजरत क़िबला साईं अब्दुल हमीद दामत बरकातहुमुल आलिया ऐं जिनी जवाननि अॼु के हिन महफ़िल जो इनेकाद कयो आहे वॾेरो अली मोहम्मद ऐं उन्ही जो पुटु गुलशेर खुसो साहब ऐं जेके तव्हां दोस्त अहबाब वेझड़े खां परे खां हली आया अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां जो अचण भी क़बूल फरमाए हिन फ़कीर जी हाज़िरी भी क़बूल फरमाए। मूं तव्हां जे अॻियां कलाम पाक कुरान मजीद जा चंद कलिमात तिलावत कया आहिनि इन्ही जो तर्जुमो थींदो इन्ही जे मुतालिक़ चंद ॻाल्हियूं पर फ़कीर साहब भी तव्हां खे सुजाग करे रहियो आहे ऐं अॻे ई चवंदो आहियां लगे ईअं थो ॿ ख़िताब भी तव्हां ॿुधाइनि नातू खान हज़रात नातू भी पढ़ी विया पर मुझे ख्याल में अवां वटि सुभान अल्लाह ते का पाबंदी आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी या अली हाणे हिते जेको ही खुसा ॻोठ आहिनि इब्तिदा में अचण में ईअं थिए लॻो त के नवां माण्हू आहिनि पर ॿ टे मरतबा हाज़िरी थी आहे हाणे दोस्तनि जी एतिरी हुजत भी थी वई आहे इहो प्यार उन्ही जी मोहबत आहे
उन्हनि जूं एतिरो मूंखे हुकुम आहे अगरि आउं हिकु हिकु दोस्त जी जेका फरमाइश आहे उन्ही जे मथां तकीड़ करियां त पोइ हिकिड़ी राति में त न कई रातियूं लॻनि तॾहिं उन्हनि जा उहे मौज़ू पूरा थियनि। बहरहाल माहे रबी उल सानी जंहिंजी अॼु 2 जी शाम 3 जी राति आहे। रबी चइबो आहे अरबीअ में मौसम बहार खे। जॾहिं अरबनि महीननि जा नाला पे रखिया उन वक़्तु मौसम बहार हुई। रबी उल अव्वल खे पहिरीं बहार सॼूं, रबी उल सानीअ खे ॿी बहार सॼूं। ऐं असां वटि लाड़ में सादड़ा माण्हू आहिनि, उन्हनि वटि अॼु बि इहो दस्तूर आहे जॾहिं माहे रबी उल अव्वल शरीफ़ जो चंड नज़र ईंदो न त चवंदा साईं उर्सन वारो महीनो अची वियो। वरी जेॾी महिल रबी उल सानीअ जो चंड नज़र ईंदो चवंदा साईं 11 वारो महीनो अची वियो। हिन महीने जी निस्बत आहे हुजूर गौसे पाक हजरत सय्यदुना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी गौस समदानी किंदील नूरानी शहबाज इला मकानी रदी अल्लाह ताला अन्हु सां जो साईं पंहिंजी ज़िंदगीअ में पहिरीं त साल में हिकु मर्तबा 11 शरीफ़ यानी 11 वारे ॾिहाड़े ग़रीबनि मिस्किननि में ख़ैरात कंदा हा। पोइ वरी साईं हर महीने जी 11 इहो साईं कंदा हा मदीने वारे साईं जो मीलाद। पर 11 तारीख़ ते ग़रीबनि में जो ख़ैरात विराईंदा हा त साईं दुनिया जे तख़्ते ते 11 वारो पीर मशहूर थियो। ऐं हज़रत अल्लामा शेख मुहक़्क़िक़ अब्दुल हक मुहद्दिस दालवी रहमतुल्लाह ताला अलैह साईं फरमाइनि था त इत्तफ़ाक़ इहो आहे जो पीरान पीर अब्दुल कादिर जीलानीअ जो विसाल बि वरी 11 तारीख़ ते आहे। अगे 11 वारो पीर मशहूर आहे वरी जो विसाल थिए ऐं दुनिया जे तख़्ते ते जेके बि अल्लाह जा कामिल वली आहिनि साईं तव्हांखे पहिरीं ॿुधायो पियो त कंहिं बि वलीअ जो अहले सुन्नत हुजे वली पोइ अहले सुन्नत वटि इनकार न आहे। जेके बि वली आहिनि उन्हनि जो उर्स साल में हिकु मर्तबा मल्हाइबो आहे। यानी जंहिं ॾियारे ते उन जो विसाल आहे साल गुज़रण खां बाद में हिकु मर्तबा उन्हनि जो उर्स मल्हाइबो आहे। वाहिद इहा दुनिया जे तख़्ते ते हस्ती आहे जंहिंजी इहा ख़ुसूसियत आहे जो पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो उर्स हर महीने मल्हाइबो आहे। जो साईं जा मुरीद अकीदतमंद हर महीने जी 11 पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो जिक्र भी कंदा आहिनि, ईसाले सवाब भी कंदा आहिनि ऐं उन्ही सां गॾो गॾु साईं जो उर्स मुबारक भी मल्हाईंदा आहिनि। हाणे ॾिसो कुझु अकीदे जूं ॻाल्हियूं आहिनि जेके अव्हां जे गोशो गवारण करणु चाहींदुसि त जीअं तव्हांखे सम्झ में मुंहिंजी ॻाल्हि अचे। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजा जेके सादड़ा सुनी उन्ही खे मिलंदा न उन्हनि खे चवंदा त हिकिड़े पासे तव्हां मीलाद जो लंगर रखो, 11 शरीफ़ जो लंगर रखो ऐं ॿिए पासे तव्हां सूअर जो गोश्त रखो। पोइ छा चवंदा जी इहो सूअर जो गोश्त हराम आहे, ईअं 11 शरीफ़ जो लंगर भी हराम आहे। अल्लाह साईं अहिड़नि खां असां ई तव्हांखे हिफ्ज़ो अमान में रखे बचाए, अल्लाह वारनि जी सोबत नसीब फरमाए। पोइ अगरि को माण्हू अव्हां जहिड़ो के पीरन फकीरन सां मोहब्बत करण वारो के अहले सुन्नत जे आलिम जी तकीड़ ॿुधण वारो उन्ही खे वठी ईंदा बाबा हलिया इहे मौलवी तोखे ॿुधाईंदा किस्सा कहाणियूं, असां तव्हांखे क़ुरान था ॿुधायूं। ईअं क़ुरान खोले तव्हांखे ॾेखारींदा इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंजीर वमा उहिल बिही लिगैरिल्लाह। अल्लाह जो क़ुरान थो चवे त अव्हां जे मथां हराम आहे सूअर जो गोश्त, सीर था पायो जेको रत ज़मीन ते वहे थो इहो सीर वारो रत, ऐं वमा उहिल बिही लिगैरिल्लाह जंहिं शइ जे मथां गैरुल्लाह जो नालो अची वञे उहा शइ बि हराम आहे। हाणे अव्हां खे चवंदा त तव्हां करियो था 11 यानी अब्दुल कादिर जीलानी जी इन ताम ते खाधे ते गैरुल्लाह जो नालो अची वियो। जीअं सूअर जो गोश्त हराम आहे, सीर वारो रत हराम आहे, ईअं ई माअज़ अल्लाह तव्हांखे चवंदा त 11 शरीफ़ जो लंगर भी हराम आहे। हाणे आऊं उन्हनि जे वास्ते अव्हां खे सम्झाइण जे लाइ त जीअं अव्हां खे ॻाल्हि सम्झ में अचे फतावा काज़ी खान वारे इहो मसइलो तमामु आसान करे सम्झायो। साईं फरमाइनि था त हिंदुस्तान जे शहर में हिकिड़ो वाणियो हो पिंडत, वो बुत जे अॻियां रोज़ानी पूजा कंदो हो। उन हिकिड़ो बकरो ख़रीद कयो, नियत कहिड़ी हुई उनजी त जॾहिं इहो बकरो 12 महीना गुज़री ईंदा पोइ हिन पंहिंजे बुत ते बलि चाढ़ींदसि। 12 महीना उन बकरे खे खाराई प्यारई तयार कंदो रहियो। सुभाणे उनखे उहो बकरो कुवणो हो, रात जे टाइम ते को मुसलमान हो उन बकरो चोरी कयो।
बकरो उन वाणी जो चोरई थी पयो वो कासाई बाजार में खणी आयो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे कुड़ी गोश्त उन जो विकणी छडी चंद ॾियारा गुज़रण खां बाद में इहो चोर पकड़जी पियो फैसलो आयो साईं वट तो साईं तव्हां हाणे फैसलो ॿुधायो त ही उहो बकरो हो जेको वाणीअ सांजो इन नियत सां हो तन बुत जे मथा बली चाड़बी मुसलमान इहो चोरई करे पोरी साईं पुछो तो कुठो कीअं जिसी मूं पुछो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर अल्लाह जे नाले सां त पोइ साईं फैसलो ॾिनो पाण फरमाइनि था त चोरई कई आहे इहो न गुनाह कयो आहे हराम जो कमु आहे बाक़ी न कुठो मालिक जे नाले ते बकरो हलाल आहे सुभान अल्लाह त सुभान आऊं अवांखे ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां त 12 महीना उन बकरे खे संभालियो कहिड़ी नियत सां त बुत जे मथां बली चाणी आहे पर कुहण जे वक़्तु नालो मुंहिंजे करीम रब जो अची वञे त उहो हराम कोन्हे उहो हलाल जानवर हलाल आहे वमा ओ हिल बिही ले गैरिल्लाह जेको आहे इनी मां मुराद इहो आहे त जेॾी महिल जानवर तव्हां ज़मीन ते लेटायो हाणे जिन तव्हां नालो वठो मोहम्मद मोहम्मद जानवर हलाल कोन थींदो तव्हां पीरान पीर जो नालो वठो जानवर हलाल कोन थींदो तव्हां के वली गौस कुतुब अब्दाल जो नालो वठो जानवर हलाल न थींदो यानी इते अगर गैरुल्लाह जो नालो अची वने त जानवर हराम आहे हा अगर कोन वक्त तव्हां जी ज़बान ते नालो हुजे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर यानी मालिक जो नालो वठी तव्हां कुठो ज़बह कई हाण तव्हां भले चओ त ही बकरो पीरन जे पीर जे ईसाले सवाब जे ला यारी शरीफ जो वा ही बकरो असा मदीने वाले साईं जे मिलाद में ही जानवर असा पंहिंजे वालिदैन जे ईसाले सवाब जे ला मानू के ताम था खारायूं या पो तवा पंहिंजे पुट जी शादी जे ला यानी एड़ा कई तकरीबूं आइन उन्ही में तवा ओ जानवर हलायो था इयो जानवर हलाल है सुभान अल्लाह समझी वया गाल के त ही जेके असा जे साधन सुनिन के वमा ओ हिल बेइले गैरल्लाह वाली आयत पढ़ी पो चवंदा त ॾिसो जने त अल्लाह जे नाले खां अलावा गैरुल्लाह जो नालो अची वयो अदा जे इन मौलवी वाली माना वठबी न त पो तू इए कोन चवंदे ही घर वाली मुंजी हर शे जो मालिक अल्लाह तुमको गैरुल्लाह अल्लाह तो कोनी गैरुल्लाह त पो या हराम थींदी जे तू तो चवी त न या घर वाली अल्लाह जी त पो शिरक थी पवंदो समझो दा पंजे लाई निस्बत कबी न बाबा ही पुट कंजो ही पुट मुंजो वा ही माल कंजो ही मुंजो वा बाबा कुर्बानी जो जानवर जो ढोर खरीद कंदायो बाबा ही छाजे ला सही कुर्बानी करनी है हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी सुन्नत है यानी ये तमाम जा तमाम नाला इंदा है पर असल जो कोई मकसद है कुहण जे वक्त नालो करीम रब जो अचे त जानवर हलाल है सुभान अल्लाह जेको हलाल के हराम चवे पो आऊं चवंदो आया त मीलाद वारो नंगर यारी वारो नंगर ये अहले सुन्नत जी किस्मत में लिखियल है सुभान अल्लाह वो जेके यारी के हराम तो चवे मीलाद के हराम तो चवे त खाए बिल्कुल कांग थो ऐं एड़न मानू जी सोबत खां अल्लाह जी जात बाबरकात असाई तवा के बचाए हान मु तवा जे अगिया कुरान पाक जा कुछ कलेमा सूरतुल फुरकान उन जो 2 आयतूं आहिन उन जी मुतलावत कई है इंशाअल्लाह इनी में अल्लाह जे नेक बानन वली बानन जो कुछ निशानियों आहिन ओए अमा जे अगिया अर्ज रखंदस ता जो तवा के खबर पेजी वने त अल्लाह जे वली जो निशानियों केड़ियों आहिन जो हिन दौर में कई बज़ाहिर में पटका भी आहिन डाड़ियों भी आहिन जुबा भी आहिन कुबा भी आहिन पर उन्हीं जे बावजूद उन नोट विलायत जो नूर ना है याद रखो विलायत उन के तवा जे खोसा गोठ मा न मिलंदी के शहर कराची मा न मिलंदी आ विलायत मिलंदी आ त मुजो करीम रब अता कंदो आहे उन सर्टिफिकेट जे मथा सही मदीने वाले ताजदार जी हुंदी आ ठप्पो मुझे मौला कायनात मौला अली जो लगंदो आहे हां उन वली जो जे के निशानियां आहिन वे अल्लाह जे कलाम में बयान थियल आहिन हुजूर जे फरमान जे मथा अमल कंदा हलो तो ज़य्यनु मजालिसकुम बिस्सला मोमिनो मुसलमानो जरे पाण में गजी वियो एड़ियो महफिलों कायम करो तो न जो सिंगार मां मोहम्मद जी सलात करो सब वजी करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सर्दी में तमाम थदा थी है थोड़ो गजी करे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह ताला जी जात बरकत पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशून अलल अर्दि हौना
चवंदा त क़ुरान ॿुधो त एड़ी सुभान अल्लाह चओ जो जेके हिन दौर में क़ुरान जी बेहुरमती था कनि उहे अंग्रेज यहूदो नसारा उन्हनि ताईं बि अवां जो पैगाम मैसेज वञे त अॼु सादा 1400 साल गुज़रण खां बाद बि हीअं मोहम्मद अरबी जा गुलाम क़ुरान सां प्यार कंदा आहिनि उन्हनि जे सीने में क़ुरान जी मोहब्बत समायल आहे क़ुरान ॿुधी त हिकिड़े मर्तबा हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो व इबादुर रहमानिल लज़ीना यमशून अलल अर्दि हौना ऐं जेके रहमान जा बंदा हलंदा जेॾी महल ज़मीन जे मथां उन्हनि जूं नज़रूं झुकियल हूंदियूं आहिनि अल्लाह साईं पंहिंजे वलीअ जी हलण जो अंदाज़ खे बयान थो करे वली हलंदो वा न तमाम तेज हले जो उन जो वक़ार ज़ाया थी वञे न तमाम आहिस्ता हले जो उन जो वक़्त ज़ाया थी वञे उन जे हलण जे अंदर एतदाल हूंदो वा नज़रों झुकल हूंदियूं आहिनि ॿी निशानी रब जो क़ुरान तो बयान फरमाए त व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलाम जेॾी महल उन रहमान जे बंदे सां को जाहिल उलझंदो आहे को जाहिल बहस कंदो वा मुनाज़रो कंदो वा ही रहमान जो बंदो चवंदो वा कालो चवंदो आहे सलाम सिर्फ सलाम हिकिड़ो हूंदो आहे कंहिंखे सलाम करणु अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह वरी ॿियो वरी को जान छॾाइण जो बि सलाम हूंदो आहे अदा तूं ॾाढो आहीं तुंहिंजो पंहिंजो रस्तो मुंहिंजो पंहिंजो रस्तो भला जे मञे ई नथो तो उन्हीं के वरी जान छॾाइण जे लाइ बि सलाम कबो आहे ये ॿ निशानियूं टे नंबर ते रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे वलीअ बाने जी निशानी बयान थो करे चवे थो त वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा ऐं तव्हां इन रहमान जे बंदन खे ॾिसंदो इन्हनि जो रातियूं गुज़रंदियूं आहिनि पंहिंजे मालिक जे हुज़ूर कॾहिं सजदे में कॾहिं क़याम में रहमान जे बंदन जूं टे निशानियूं हलन त उन्हनि जे हलण में इत्तदाल हूंदो ऐं जाहिलनि सां उलझंदा न आहिनि टे नंबर ते इन्हनि जो रातियूं गुज़रंदियूं मालिक जे हुज़ूर कॾहिं सजदे में कॾहिं क़याम में जेके रहमान जा प्यारा बाना अदा अॼु सियारे जूं वॾियूं रातियूं आहिनि पर असांजी फजर जी नमाज ते अख कान खुलंदी आहे हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण आयत जे तफसीर में लिखन था अगर को मानू नमाज इशा खां बाद में 2 रकातूं नमाज नफल पढ़े न गोया कि उन सॼी रात जागी पंहिंजे मालिक जी इबादत कई आहे ऐं जेको मानू नमाज इशा जमात सां पढ़े अल्लाह उनके अध रात जागण जो सवाब ॾींदो आहे वरी जेको नमाज फजर जमात सां पढ़े रब उनके सॼी रात जागण जो सवाब अता फरमाईंदो आहे यारो अॼु असां ई तव्हां पंहिंजे गिरेबान में झाती पाए ॾिसूं अॼुकल्ह जे मुसलमान जी नमाज फजर बिस्तरे में गुज़री वेंदी आहे नमाज ज़ोहर उन जी दुकान कारोबार जे मथां जेॾी महिल नमाज असर जो वक़्तु ईंदो वा उन टाइम ते उहो रांदि में मशगूल हूंदो वा नमाज मग़रिब रस्ते में गुज़री वञे नमाज इशा फिल्मूं ड्रामा ॾिसंदे ॾिसंदे गुज़री वेंदी आहे आओ मुंहिंजे प्यारे हबीब जा आशिक़ो रहमत वारे नबी फरमायो त अस्सलातो मेराजुल मुमिनीन नमाज मुमिन जो मेराज आहे हेड़ी भली महफिल अॼु नियत करे वञे इंशाअल्लाह 5 वक़्त नमाज पढ़बी मुझे महबूब जा आशिक़ो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो अस्सलातो मिफ्ताहुल जन्नत नमाज जन्नत जी कुंजी आहे अस्सलातो इमादुद्दीन नमाज दीन जो थंब आहे नमाज पुल सिरात जे ला आसानी आहे नमाज सां रोज़ी रिज़्क़न में बरकत पवंदी आहे नमाज बेहयाइन बुछड़ाइन वारे कमन खां बचाए थी नमाज़ीअ खे क़यामत वारे ॾिहाड़े
दिलबर नबीअ जी शफाअत नसीब थींदी जे चाही तो दुनिया में भी बेड़ो तरी पवे आखिरत में भी तरी पवे त नमाज पढ़ जेको नमाज में सुस्ती कंदो आहे उन जे ला मुझे उस्ताद मोहतरम क़िबला साईं हाफिज गुलाम मुस्तफा खटी हिय अदड़ा कया आहिन तबे नमाजी थी नाराजी तोले बारण पियो बरे तो परे आई खुदा खां खुदा तो खां परे पोतो हिंदू में फर्क कहिड़ो पर धर्म में हूँ सचो तो हिंदू में फर्क कहिड़ो पर धर्म में हूँ सचो तू बिनी पासन खनकते तू बिनी पासन खनकते खैर तुझो रब करे तू परे आई खुदा खां आई खुदा तो खां परे सुभान अल्लाह कलमो तो असां पढ़ियो वा हालांकि वो हिंदू आ उन कलमो न पढ़ियो वा पर वो पंहिंजे धर्म सां मज़हब सां सचो वा अॼुकल्ह जे दौर में रुगो हिकिड़ो क्रिकेट जो मैच पाकिस्तान जी टीम हाराए वञे त नौजवाननि जा जज़्बात ॾिसण जहिड़ा हूंदा आहिनि कॾहिं तोखे इहो जज़्बो न आयो त मुंहिंजी नमाज़ सुस्ती में हली वई यानी तो नमाज जे लाइ एतिरो बि फिक्र नथो करी यार तोखे सॾींदो वा न बाबा हलूं नमाज जे लाइ त तूं चवंदी मुंहिंजा कपिड़ा पाक कोन्हे वरी ॿियो दोस्त आयो हल दावत ते छो 2 मिंट सब्र कर कपिड़ा बदली करे अच कदे सोचो अथई यार को मिसकाल आने तो 6 मेलन ताई तू पंध पहुंची वनी 5 वक्ता मौजन तो चवे हय्या अल सला हय्या अल सला हय्या अल फला हय्या अल फला पर तो टाइम ना है ओ मुझे महबूब जा आशिका याद रखी छड़ जा दुनिया जिंदगी तुंजी गफलत में गुजरी रही आहे आखिरकार मरणो वा मालिक जो हुजूर पेश थियणो वा पो साईं तो चवे त थी कयामत में थिए पहरी पुछान माज जी थी कयामत में थिए पहरी पुछान माज जी जो खुदा जो फर्ज आहे सो तो खां किया टरे तू परे आही खुदा खां आई खुदा तो खां परे वो आहदीसन में मोहम्मद मुस्तफा फरमायो आहदीसन में मोहम्मद मुस्तफा फरमायो पढ़ नमाज़ों दिल सचिया सा पढ़ नमाज़ों दिल सचिया सा ता संदो बेड़ो तरे तू परे आही खुदा खां आई खुदा तो खां परे पोही गजल हाफिज गुलामे मुस्तफा तो ले लिखो ही गजल हाफिज गुलामे मुस्तफा तो ले लिखो सो बुधी शल तुई दिल बरा सो बुधी शल तुई दिल बरा दिल निमाजन दे बरे तू परे आई खुदा खां आई खुदा तो खां परे आज नियत करे वन इंशाअल्लाह 5 वक्ता नमाज पढ़बी तो जेके रहमान जा बंदा आहिनि उन्हनि जो रातियूं थी गुज़रन कीअं अल्लाह जे हुजूर कॾहिं सजदे में कॾहिं क़याम में हाणे करियां ज़िक्र अल्लाह वारनि जो पहिरीं नंबर ते अचो नबी जी पाक न्याणी आहे जन्नत जी मालिकाणी हजरत सैयदा तय्यबा ताहिरा अमा खातून जन्नत बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा या उहा नबी जी न्याणी जॾहिं महिल हुजूर जी बारगाह में हली अचे न मदीने वारा साईं उथी भी करे पंहिंजी न्याणीअ जो इस्तक़बाल कंदा हुआ तव्हां सोचींदो त छाजे करे हुजूर उथी भी करे इस्तक़बाल कने इन्ही जे करे जो दुनिया वारनि खे ख़बर पवे न्याणी ज़हमत नाहे न्याणी अल्लाह जी रहमत आहे
ऐं मदीने वारा साईं पंहिंजी न्याणीअ खे ॾिसी पाण फरमाईंदा हा त फातिमा बुदअतुम मिन्नी, फातिमा मां मोहम्मद जे जिस्म जो टुकड़ो आहे ओ मुंहिंजे महबूब जा आशिक हो। भाव अली मोहम्मद खुसा साहब जी दावत में अचण वारो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी उहा शान मान वारी न्याणी अम्मा खातून जन्नत बीबी फातिमतु ज़हरा जंहिंजी मर्ज़ी मुंहिंजो करीम रब भी रखंदो आहे। मूं रिवायतन में पढ़ियो वा त हिक मर्तबा हज़रत सैयदुना उस्मान गनी ज़िन्नूरैन हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी दरबार में आयो। अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज मुंहिंजी दिल थी चवे त तव्हां मुंहिंजे तॾे ते मेहमान थी हलो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ईद वारे ॾींहुं हाणे सोने उस्मान गनी जी दावत खे क़बूल कयो वा। अज मुंहिंजो प्यारो हबीब अॻियां अॻियां आहे, पोयां सहाबा जी जमाअत आहे। अल्लाह अल्लाह मदीने पाक जो गलियों ऐं हमेशा चवंदो आहियां त महफ़िल भी ॾाढी भली आहे, टाइम भी काफ़ी गुज़री चुको वा, हीअ सर्दीअ जी मौसम आहे। ऐं अर्ज़ तो करियां तव्हां आमीन चइजो, मन हिन ई साल मालिक वरी मके मदीने जो दीदार कराए। ऐं हीअं अर्ज़ड़ा कंदो आहियां त छो था हर हर हकीमन दे मूंखे खणो चाक थी दुस मदीनो घुमाए अचो। पो मुंहिंजे दर्दन जी भी दवा कान आ, बस मदीने दे मूंखे पुजाए अचो। छो था हर हर हकीमन पो मां गुलामी सदाई सजण जी ॾियां, उन जे अंगण ते वेही बुहारी ॾियां। पो ख़ैर मुंहिंजो घुरो था अवां जे कॾहिं, बस मदीने ॾे मूंखे लॾाए अचो। छो था हर हर हकीमन। यारो मदीनो मदीनो आ, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मदीने पाक जी गलियुनि में अज अॻियां अॻियां आहिनि। पोयां सहाबा जी जमात हिताई घोट रहमतुल्लाह अलैह इन काफ़िले जे लाइ तर्जुमो कंदो वा त किचां आयो काफ़िलो ओ जंहिंजो साथ धणी सरवाण वार वचे वागो करियां पवां हूंद पलाण। ओ जहिड़ो पुन हल पाण अॼु तेरी सिटा साथ जी। अब वो ॿाहिरि निकिता मदीने पाक जूं गलियूं, हेठाई घोट रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक दाह कई। अॼु हीअं पियो अज़ड़ा करे त नाज़म जान निकिरी, जॾहिं पुन हल करे थो पंध भूपण बिस्मिल्लाह चई। अॼु राह चुमे थी रंद पो उबियूं घणे अदब से हुरूं हैरत हंद। मूंखे साईं जो सौगंद मुंहिंजो साजन सभिनी आसहिणो। मदीने जा साईं सुणे उस्मान गनी जे तॾे ते महिमान थी आया। हाणे उस्मान गनी भी ज़िन्नूरैन बिन नूरन वारो जो उस्मान जे निकाह में यके बाद मदीने वारे साईं जो ॿ न्याणियूं, हिकिड़ी बीबी रुकैया ॿी बीबी उम्मे कलसूम। आला हजरत इमाम अहले सुन्नत शाह इमाम अहमद रजा खां फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह तर्जुमानी कई तो हो मुबारक तुझको ज़िन्नूरैन जोड़ा नूर का, नूर की सरकार से पाया दोशाला नूर का। वो उस्मान गनी महबूबा मेहमान थी आया।
अज आला खां आला ताम तैयार थी वया दस्तरखान भी लगो आहे हबीबन करीमन जी जात बाबरकात जा गुलाम भी ताम खाइण लगा अल्लाह जे प्यारे हबीब रहमत वारे नबी भी ताम खादो आहे जेडी माल ताम जो सिलसिलो शुरू थियो वा वरी खत्म थियो वा त मुंजा महबूब रहमत वारा नबी मोटण लगा आहिन हान जिते जिते मुंजो महबूब कदम थो रखे उस्माने गनी कदम गणी दो हले उस्मान छा ॻाल्हाए जॾहिं खां पंहिंजे घर खां निकितो आहियां वरी मोटी आयो आहियां तू बराबर कदम गणी दो हली अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां उस्मान या बास बासी हुई त जॾहिं रहमत वारो नबी लजपाल मोहम्मद करीम मुंहिंजे तॾे ते महिमान थी ईंदो पोइ जेतिरा कदम मदीने जो साईं भरे ईंदो मां उस्माने गनी हर कदम जे एवज़ हिकु हिकु गुलाम आज़ाद कराईंदुसि मुंहिंजा महबूब अज तमाम मुझे तॾे ते मेहमान थी आया मूं इन्हीअ जे करे कदम गणिया आहिन हबीबन करीमन जी जात बाबरकात पंहिंजे हुजरे पाक ॾे मोटी वया ॿिया गुलाम पंहिंजे पंहिंजे घरन जे तरफ़ मोटी वया हज़रत मौला अली अज पंहिंजे घर आयो आहे अज पंहिंजी पाक घर वारी हज़रत सैयदा तय्यबा ताहिरा अमा खातून जन्नत के सॾड़ा थो करे ओ नबी जी न्याणी अज मां अली खां ख़बरूं पुछ ओ हसनैन जा बाबा अज पंहिंजूं ख़बरूं बयान कर सोनो अलीउल मुर्तज़ा तो चवे त हसनैन जी अम्मा अज हबीबन करीमन जी जात बाबरकात सोजी हजरत सैयदना उस्मान गनी दावत कई बाबा उस्मान तुंहिंजी दावत आला खां आला ताम हा पर मज़े वारी गाल जेतिरा कदम मदीने जो साईं भरे आयो उस्मान हर कदम जे एवज़ हिकु हिकु गुलाम आज़ाद करायो आहे हजरत अलीउल मुर्तज़ा गाल करे पियो ईअं नथो चवे त जेड़ी उस्मान दावत के एड़ी पाण करियूं चवे नथो पर अॻियां नबी जी न्याणी चवे थी सोना अली पोइ हाणे हीअं कर तूं बि वञ मुंहिंजे बाबे खे दावत ॾेई आ त पाण बि रसूलनि जे सरदार जी दावत करियूं हजरत अम्मा खातून जन्नत बीबी फातिमत ज़हरा जने ये लफ्ज चया हजरत मौला अली अर्जड़ा तो करे हसनैन जी अम्मा तो खे खबर आहे त हजरत सैयदना उस्मान गनी ज़िन्नुरैन वडो मालदार शख्स आहे पाण वट एडो माल नाहे मिल्कियत नाहे सीमो ज़र सोन चांदी नाहे जो हबीबन करीमन जी जात बाबरकात जी दावत करे सगो हजरत अम्मा खातून जन्नती चवे त या अली तू वञ मुंहिंजे बाबे के दावत ॾेई आ इंतजाम करण मां खातून जन्नत जो कम आहे ऐं मिसाल ॾेई करे ॻाल्हि सम्झाईंदो आहियां मूंखे हज़रत क़िबला साईं हाफ़िज़ अल्लामा मुफ्ती गुलाम मोहम्मद जत नईमी साहब हुकुम कयो दावत ॾिनी त साईं ही प्रोग्राम असां रखायो आहे ज़रूर साईं के वडेरे अली मोहम्मद उन जे पुट गुलशेर चयो हूंदो त साईं तव्हां दावत ॾियो इंतजाम करण असांजो कमु आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे त पोइ दावत ॾियण वारे खे कहिड़ी देर लॻे हजरत अम्मा खातून जन्नत बीबी फातिमत ज़हरा थी चवे त या अली तू दावत ॾेई आ इंतजाम करण मां खातून जन्नत जो कम आहे हजरत मौला कायनात मौला अली अज मदीने पाक जी गलियन में मुझे महबूब जी बारगाह में आयो मुझे महबूब जा आशिक ही ओ अली आहे जो क़िबला साईं अब्दुल हमीद भी तमा के पे बुधायो त अहले सुन्नत वारा सोने अली जो जिक्र कंदा आहिन उन्हनि जे सीने में सोने अली जी मोहब्बत समायल आहे कुछ मौसमी डेडन वांगर मानू निकरी करे चवंदा आहिन त इन्ही सुनियन के अली जो जिक्र न ईंदो आहे अचो तमा उन्हनि ताईं भी पैगाम तो पहुंचाया दोस्तन भी हुक्म कयो आहे ऐं हमेशा चवंदो आहियां त अली तमा मुराद अमीरुल मुमिनीन अली बेमा मुराद बाबुल उलूम अली बेमा मुराद पै करे शुजाअत अली बेमा
मां मुराद ताबे रसूल अली, से मां मुराद साबते कदम अली, जीम मां मुराद जज्बा ए जिहाद जो मंबा अली, हाय मां मुराद हिफ्जुल मुमिनीन अली, हाय मां मुराद खलीफतुर रसूल अली, दाल मां मुराद दावत हक ॾियण वारो अली, जाल मां मुराद ज़ाकिर रब अली, रे मां मुराद रहमतल लिल आलमीन जो भा अली, जे मां मुराद ज़ैनब जो बाबो अली, सीन मां मुराद साकिए कौसर अली, शीन मां मुराद शेरे खुदा अली। जज्बो स्वाद मां या अली।